वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं ख़बर से। बलोचिस्तान बारखान वाले इलाके में 3 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ मरी बिरादरी और सियासी समाजी अॻवाननि जो कोयटा में एहतिजाजी धरणो जारी है। उन मौके ते अॻवाननि मीडिया आॾो इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे माण्हुनि खे सूबाई वज़ीर अब्दुल रहमान खेतरान बेगुनाह कैद करण बाद क़त्ल कयो आहे। हुननि चयो त 3 ॼणनि खे क़त्ल बाद संदन लाश खूह में उछलाए विया, पर हिन महल ताईं पुलिस न कातिल गिरफ़्तार कया आहिनि, न ई वरी असांखे पोस्टमार्टम लाइ को लेटर ॾिनो आहे। संदन चवणु हो त बलूचिस्तान पुलिस सरदारनि जे वांगार वही रही आहे। जेसीं ताईं वज़ीर आज़म धरणे वारे हंधि न पहुचंदो, लाश न दफ़नाईंदासीं, न ई धरणो ख़त्म कंदासीं। SUP अगवान हसीब जुनेजो जे क़त्ल वारे मामले में SSP सखर केस आबाद थाने ते मुंतकिल करे SHO अला वधायो पिताफी के जांच ऑफिसर मुकर्रर करे छड़ियो आहे। पुलिस जांच दौरान हसीब जुनेजो जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार साबिर खोखर का पिस्टल कारवाई ऐं कुहाड़ी बरामद कराइण जी दावा कई आहे। जॾहिं त पुलिस मुख्य जवाबदार साबिर खोखर जे भाउ बाबर वल्द दीदार ऐं चाचे खादिम खोखर खे हिन महल ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। वाज़े रहे त नवपिंड थाने ते अब्दुल रहमान जुनेजो जी फरियाद ते क़ौमी कारकुन हसीब जुनेजो जे क़त्ल केस पंजे जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल करायो वियो हो। दड़ो में जवाबदार कुहाड़ियन जा वार करे नौजवान के कत्ल करे छड़ियो। गोठ सूफ पलीजो में जवाबदार हैदर मल्ला कुहाड़ियन जा वार करे नौजवान न्यास पलीजो के बेदर्दी से कत्ल करे फरार थी वियो। बुधाए पे वनी त मक़तूल ऐं जवाबदार पाण में वेझा दोस्त हुआ। मामूली गाल तां जवाबदार खेस कत्ल कयो आहे। लाश रूरल हेल्थ सेंटर दड़ो में पोस्टमार्टम कराइण बाद वार से हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। ठटे वेझो केजीए वाह मां हिक ॼणे जो लाश हथायो आहे। गजू वेझो जुमशाही थाने जी हद में केजीए वाह मां नौजवान जो लाश हथायो। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस पहुची लाश वाह मां कढराए सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो। हथ आयल लाश जी सुञाणप अहमद अली तौर थी आहे, जेको महमूदाबाद कराची जो रहवासी आहे। वार भरसा नौजवान जो वण मां टंगियल लाश हथायो आहे। गोठ जखर वासी 18 वरनि जे नौजवान शहबान अली कुंभर जो गोठ ॿाहिरां वण मां टंगियल लाश हथायो। इतलाउ मिलण ते वारह पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। वारसनि जो चवणो त नौजवान ख़ुदकुशी न कई आहे, जांच कराए इंसाफ़ कयो वञे। बेपासे संजर चांग वेझो सिमन आलिमा 80 वरहनि जे पीरसन जो लाश हथायो आहे। इतला ते वाक़े वारे हंधि पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। लाश जी सुञाणप जान मोहम्मद लगारी तौर थी आहे, जेको गोठ रुस्तम लगारी जो रहवासी ॿुधायो पियो वञे। ॿिए पासे ॿुधायो वञे थो त जान लगारी गुज़िरियल ॾींहुं घरां निकितो हो, जंहिंजो अॼु लाश हथायो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदस्य सैयद ज़ैन शाह चयो आहे त PP खे सिंध मथां मढ़ियो वियो आहे। करप्ट माण्हुनि खे आशीर्वाद ज़रिए हलायो पियो वञे। नेशनल प्रेस क्लब मेहड़ में मीडिया से ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त मुल्क के तामीर करणो आहे त करप्ट ऐं नालायक माण्हुनि खे परे करणो पवंदो। हुन चयो त इलेक्शन में जालसाज़ी कई वई पई वञे, रिज़ल्ट तब्दील कया पिया वञनि। संदसि चवणो त सिंधु दरिया मां गैर कानूनी निकतल थल केनाल समेत 4 केनाल कढण जी मंज़ूरी सिंध जे वॾे वज़ीर ॾिनी आहे। ज़ैन शाह चयो त सिंध में तालीम सिहत परे रही, पर सिंध जो माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ बि परेशान आहे। उन मौके ते SUP जो मरकज़ी अगवान रोशन बुरड़ो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, अमीर आज़ाद पंवर, PTA अगवान न्याज़ अली बुरड़ो ऐं ॿिया मौजूद हुआ। SUP जो प्यादल मार्च मेहड़ में रहण बाद अॼु 8 ॾींहं ते मेहड़ खां केन शाह ऐं खानपुर तरफ़ रवानो थींदो। मोहन जो दड़ो भरसां गोठ टाटड़ी में 3 हफ़्ता अॻु मुबैना ज़्यादती जो शिकार बणियल 16 वरनि जी नारी शनीला टाटड़ी जो फ़ैसिलो कयो वियो।
MPA सरदार हज़बुल्ला ख़ान भुगियो जे पुट सरदार मोहम्मद अली अमर ख़ान भुगियो फ़ैसिलो करायो। जवाबदारनि ते ज़्यादती जो ॾोह साबित थियण ते 3 लख रुपया ॾंड विधो वियो। जवाबदार ज़ुबैर टाटड़ी ऐं ग़ुलाम मोहम्मद टाटड़ी ते मुशीरनि जी मौजूदगी में नारी शहनीला टाटड़ी सां जिनसी ॾाढाई जो ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते 3 लख ॾंड मुक़रर कयो वियो। 6 लख तरे जा माफ़ कया विया। जवाबदार धुर मेड़ सां गॾु बकाया रक़म 2 किस्तनि में अदा कंदी। पुलिस मौज नारी शहनीला टाटड़ी सां जिनसी ॾाढाई कंदड़ 2 जवाबदारनि ज़ुबैर टाटड़ी ग़ुलाम मोहम्मद टाटड़ी समेत 4 जवाबदारनि मथां FIR दाख़िल कई आहे। 2 धुरियुनि जे रास्ते सां लिखत ॾियण बाद असां केस ख़ारिज कंदासीं।